मौलाना मुजीबुर रहमान जा बयान ॿुधण जे लाइ मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। यार मूंखे त हैरानगी लॻंदी आहे त फ़ासिक खां फ़ासिक बंदो, इंतिहाई गुनाहगार, जंहिंखे कंहिं क़िस्म जो को इल्मु शऊर आहे ई न, उहो बि जेकॾहिं को बेहयाई करण ते उनजो इरादो थींदो न, उहो चवंदो यार कंहिं साइड ते मां वञा। हे कहिड़े क़िस्म जा दरिंदा जेको आहे मुस्लमान आहिनि जेके मस्जिद में पढ़ाइनि बि था, अहिड़ी तरह इल्मु बि पढ़ाइनि था, क़ुर बि पढ़ाइनि था, इन जे बावजूदि उन मस्जिद जे अंदरि जेको आहे बेहयाई कनि था। तव्हां खां त पोइ जेको आहे फ़ासिक बंदो ॿाहिरियों भलो आहे, उहो भलो उनखे कम से कम ख़ौफ़ थींदो आहे त यार हे बेहयाई जेको आहे मां वञी करे ॿिए हंधि किथे साइड थी कयां। त हे कहिड़े क़िस्म जा हे इंसानी शिकिल में मां चवां थो हे जानवर माण्हू आहिनि जेके अल्लाह जे घर जे अंदरि वेही करे अहिड़ी जेको आहे ग़लति तौरु कमु कनि। यादि रहे त अल्लाह ताला जी पकड़ ईंदी, अल्लाह ताला जो अज़ाब ईंदो जेकॾहिं ते कंहिं बि बंदे जेको आहे ख़ामोशी इख़्तियार कई आहे न, अल्लाह जी गिरफ़्त में उहे बंदा बि ईंदा। ऐं जंहिं बि बंदे खे इन मस्जिद जे अंदरि, मदरसे जे अंदरि अहिड़ी बुराई में बख़्तो वञे थो, सभ खां पहिरियां पूरे उन शहरनि जे अंदरि, उन सूबे जे अंदरि हिकिड़ो ऐलान कयो वञे त हिन खे कंहिं बि मस्जिद जे अंदरि इमाम करे न रखियो वञे। मूंखे इंतिहाई ख़बर पई त हिकिड़े मदरसे में, हिकिड़ी मस्जिद में पकता, इन खां बाद में ॿी जॻह ते उनखे इमामत मिली वई, त इहो वञी करे ॿी जॻह ते ईअं मुंहुं कारो कंदो, पंहिंजो बेहयाई कंदो। साॻियो ई जेको जेके मस्जिदनि में बेहयाई में पकड़जनि था, कुझु टाइम खां बाद में वरी उन्हनि खे इमाम करे रखनि था। ऐं जेके इमाम करे रखनि था न, वॾा बदबख़्त ऐं मलऊन उहे शख़्स आहिनि जो उन्हनि खे ख़बर आहे त हे हिकु फ़ासिक बंदो आहे, हे हिकु ज़ालिम बंदो आहे, हे हिकु दरिंदो बंदो आहे, हे हिकु जानवर बंदो आहे जेको अल्लाह जे घर खां ॿिए हंधि न मुड़ियो आहे, त हितां काॾा मुड़ंदो। त अहिड़ी तरह इन बंदनि खे सख़्त खां सख़्तु जेको आहे सज़ा ॾिनी वञे। ॿिए नंबर ते पूरे शहर जे अंदरि, पूरे सूबे जे अंदरि ऐलान कयो वञे त अहिड़े मलऊन खे कंहिं जॻह ते बि इमामत न ॾिनी वञे। रहमान रहीम हिकु तमामु जेकी आहे नामुनासिब हिकु वीडियो पब्लिक ते आई आहे, जंहिंमें हिकु मलऊन शख़्स ऐं बदबख़्त शख़्स अल्लाह जे घर में अंदरि सुम्ही करे हिकु 13 साल जे ॿार खां बेहयाई वारी हरकत कराई आहे। हाणे मूंखे हैरानगी हितां बि लॻे थी, काफ़ी जेके माण्हू जेके उन जी ॻाल्हि हक़ीक़त आहे त साईं अहले इल्मु बंदा इन्हनि ते छाजे करे हरकत नथा कनि, छाजे करे आवाज़ नथा उथारनि। त हेॾो सारो मामिलो जॾहिं मस्जिद में थिए थो, अल्लाह जे घर में थिए थो, इहो ई जेकॾहिं मामिलो बाज़ार में थिए जुर्म आहे पर घटि जुर्म आहे। इहो ई मामिलो जेकॾहिं कॉलेज जे अंदरि थिए, बुराई आहे, बुछड़ाई आहे, पर इहो घटि जुर्म आहे। जेकॾहिं अहिड़ा ई बदफ़ैली वारा मामला अल्लाह जे घर में थियनि, अल्लाह जो कसम आहे इहो तमामु वॾो जुर्म आहे। ऐं तमामु जेके साथी इन जे एॾे सारे मंज़र खां बाद में बि जेको आहे ख़ामोश लॻा पिया आहिनि। हे वॾी हे कंहिं हिकिड़े बंदे जी जेको इंसल्ट न आहे, हे तमामु इस्लाम जी जेको इंसल्ट आहे, हे क़ुर जी जेकी इंसल्ट आहे, हे मज़हब ते जेको डैमेज ईंदो, हे कंहिं बंदे जे मथां डैमेज न ईंदो। जीअं इहा बदफ़ैली कई आहे, इन बंदे जे मथां डैमेज न ईंदो, इहो जेकॾहिं डैमेज ईंदो इस्लाम जे मथां ईंदो। तमामु माण्हू सम्झंदा त हर हिकु अहले इल्मु जो को कमु इहो हूंदो आहे त इहो माशरो, इहो नासूर जेको आहे ख़तमु कीअं थींदो, जेसिताईं इन बंदनि खे, बेहया बंदनि खे कैफ़िर किरदार ताईं न पहुचाईंदव। ॾिसो हिकिड़ो गंदु हूंदो आहे, हिकिड़ी बीमारी हूंदी आहे, उन बीमारी खे ख़तमु करण जो को इलाजु हूंदो आहे। जेकॾहिं कोई बि हिकु फ़ासिक बंदो वञी करे बाज़ार में मुंहुं कारो करे न, त उन जे मथां जुर्म आहे, पर उहो जुर्म घटि आहे बनिस्बत मस्जिद जे। कोई बि जेकॾहिं मस्जिद जे अंदरि बेहयाई कंदो न, अल्लाह जो कसम क़यामत ॾींहुं अल्लाह ताला इन बंदे खे ज़्यादा ज़लील कंदो, उन बंदे खे अल्लाह ताला घटि जेको आहे ज़लील कंदो जेको बाज़ार जे अंदरि ख़राबी करे पियो। छाजे करे हे अल्लाह जा घर आहिनि। ऐं पब्लिक जी जेकी ॻाल्हि आहे उहा बि दुरुस्त ॻाल्हि आहे, त छाजे करे इन ते मौलवी हज़रत नथा ॻाल्हाइनि। हक़ीक़त ॻाल्हाइणु खपे। हे अल्लाह जा घर आहिनि, हे मस्जिदूं आहिनि, हे मदरसा आहिनि। ऐं जेकॾहिं ॻाल्हाइनि नथा, इहा हिकिड़ी ताईद थिए पई, जंहिंमें इहो कमु जेको अञा ज़्यादा ओपन थींदो वेंदो, ज़्यादा हलंदो वेंदो, ऐं अल्लाह जो अज़ाब में जेको आहे गिरफ़्त पहुचींदासीं। बेहयाई वारा कमु जेकॾहिं कया वेंदा, पोइ गैर मुस्लिम इस्लाम जी तरफ़ ईंदा। उहो चवंदा तव्हां पंहिंजे मस्जिदनि जे अंदरि कमु ॾिसो त कहिड़ो थिए पियो। हे कंहिं जे मथां जेको आहे डैमेज, कंहिं बंदे ते एतिरो डैमेज न आहे, उन मलऊन ते डैमेज न आहे जेको इहो हरकत करे पियो। हे डैमेज यादि रहे, हे इस्लाम जे मथां डैमेज आहे, हे क़ुर जे मथां डैमेज आहे। त माण्हू ईअं थोरी चवंदा त हे को नॉर्मल को मुला आहे। माण्हू चवंदा हे इस्लाम जो हिकु बंदो आहे, हे हिकु मुस्लमान आहे। ऐं मुस्लमान जो कमु जेको आहे, ॾिसो तव्हां, हे मुस्लमान जो कमु आहे। यादि रहे त पूरी दुनिया जे अंदरि इस्लाम जेको आहे बदनाम थींदो। कोई बंदो जेकॾहिं ॿाहिरि जेको आहे बाज़ार में
बेहयाई करे, शहरनि में बेहयाई करे, कंहिं जेको आहे ख़राबु जेको आहे जॻह ते वञे, अलाह जो कसम जुर्म आहे। यादि रहे जेकॾहिं इन ई कम खे मस्जिद जे अंदरि कयो वञे, अलाह जो कसम आहे हे इंतिहाई वॾो जुर्म आहे। यार मूंखे त हैरानगी लॻंदी आहे त फ़ासिक खां फ़ासिक बंदो, इंतिहाई गुनाहगार, जंहिंखे कंहिं क़िस्म जो को इल्मु शऊर आहे ई न, उहो बि जेकॾहिं को बेहयाई करण ते उनजो इरादो थींदो न, उहो चवंदो यार कंहिं साइड ते मां वञा। हे कहिड़े क़िस्म जा दरिंदा जेको आहे मुस्लमान आहिनि जेके मस्जिद में पढ़ाइनि बि था, अहिड़ी तरह इल्मु बि पढ़ाइनि था, क़ुर बि पढ़ाइनि था, इन जे बावजूदि उन मस्जिद जे अंदरि जेको आहे बेहयाई कनि था। तव्हां खां त पोइ जेको आहे फ़ासिक बंदो ॿाहिरियों भलो आहे, उहो भलो उनखे कम से कम ख़ौफ़ थींदो आहे त यार हे बेहयाई जेको आहे मां वञी करे ॿिए हंधि किथे साइड थी कयां। त हे कहिड़े क़िस्म जा, हे इंसानी शिकिल में, मां चवां थो हे जानवर माण्हू आहिनि जेके अलाह जे घर जे अंदरि वेही करे अहिड़ी जेको आहे ग़लति तौरु कमु कनि। यादि रहे त अलाह ताला जी पकड़ ईंदी, अलाह ताला जो अज़ाब ईंदो जेकॾहिं हिन ते कंहिं बि बंदे जेको आहे ख़ामोशी इख़्तियार कई आहे न, अलाह जी गिरफ़्त में उहे बंदा बि ईंदा। ऐं जंहिं बि बंदे खे इन मस्जिद जे अंदरि, मदरसे जे अंदरि अहिड़ी बुराई में बख़्तो वञे थो, सभ खां पहिरियां पूरे उन शहरनि जे अंदरि, उन सूबे जे अंदरि हिकिड़ो ऐलान कयो वञे त हिन खे कंहिं बि मस्जिद जे अंदरि इमाम करे न रखियो वञे। मूंखे इंतिहाई ख़बर पई त हिकिड़े मदरसे में, हिकिड़ी मस्जिद में पकता, इन खां बाद में ॿी जॻह ते हुनखे इमामत मिली वई, त इहो वञी करे ॿी जॻह ते बि ईअं मुंहुं कारो कंदो, पंहिंजो बेहयाई कंदो। साॻियो ई जेको आहे जेके मस्जिदनि में बेहयाई में पकड़जनि था, कुझु टाइम खां बाद में वरी उन्हनि खे इमाम करे रखनि था। ऐं जेके इमाम करे रखनि था न, वॾा बदबख़्त ऐं मलऊन उहे शख़्स आहिनि जो उन्हनि खे ख़बर आहे त हे हिकु फ़ासिक बंदो आहे, हे हिकु ज़ालिम बंदो आहे, हे हिकु दरिंदो बंदो आहे, हे हिकु जानवर बंदो आहे जेको अलाह जे घर खां ॿिए हंधि न मुड़ियो आहे, त हितां काॾा मुड़ंदो। त अहिड़ी तरह इन बंदनि खे सख़्त खां सख़्तु जेको आहे सज़ा ॾिनी वञे। ॿिए नंबर ते पूरे शहर जे अंदरि, पूरे सूबे जे अंदरि ऐलान कयो वञे त अहिड़े मलऊन खे कंहिं जॻह ते बि इमामत न ॾिनी वञे, मदरसे में पढ़ण जे लाइ इनखे बिल्कुलु सीट न ॾिनी वञे। छाजे करे इहो बंदो जेकॾहिं ॿी कंहिं मस्जिद में वियो, वरी बि उते इहो ई मुकारो कंदो। मैं ख़बर काफ़ी जॻह ते जेको ख़बर पई त कोई बि जेको आहे मलऊन बंदो मस्जिद में बुराई में पकतो, त कुझु टाइम खां बाद में उनखे ॿी जॻह ते वरी इमामत मिली वई। इहे करण वारा बि जेको आहे इहे पब्लिक तव्हां ई आहियो। सख़्तु जेको आहे बाइकाट कयो ऐं उन मदरसे जा, उन मस्जिद जा मुतवली जेको आहे सख़्तु हिकिड़ो राइट वठनि त अहिड़े जेको आहे बदबख़्त खे कंहिं क़िस्म जो मस्जिद में न आहे छॾिणो। छाजे करे हिन इंतिहाई तोहिन, पर छा तोहिन जी हद हिन करे छॾी आहे।